खबर शामिल कनासी सखर खां सेपको जूं कार्रवायूं तेज़, 5 खां वधीक माण्हू गिरफ़्तार। हमदर्द सोसाइटी, मिलिट्री रोड, सिंधी सोसाइटी ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई दौरान 5 खां वधीक माण्हू गिरफ़्तार, गैर क़ानूनी कनेक्शन कटिया विया। सोसाइटी सब डिवीज़न जे मुख़्तलिफ़ खातेदारनि ॾांहुं लखे रुपया रहतूं आहिनि। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। सखर मां सेपको जूं कार्रवायूं तेज़, 5 खां वधीक माण्हू गिरफ़्तार। अपडेट कनासी हमदर्द सोसाइटी, मिलिट्री रोड, सिंधी सोसाइटी ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई दौरान 5 खां वधीक माण्हू गिरफ़्तार, गैर क़ानूनी कनेक्शन कटिया विया। सोसाइटी सब डिवीज़न जे मुख़्तलिफ़ खातेदारनि ॾांहुं लखे रुपया रहतूं आहिनि। अपडेट कनासी हिकु भेरो ॿीहर सखर खां सेपको जूं कार्रवायूं तेज़ थी वियूं, 5 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। हमदर्द सोसाइटी, मिलिट्री रोड, सिंधी सोसाइटी ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई कई वियूं। कार्रवाई दौरान 5 खां वधीक माण्हू गिरफ़्तार किया विया, गैर क़ानूनी कनेक्शन कटिया विया। सोसाइटी सब डिवीज़न जे मुख़्तलिफ़ खातेदारनि ॾांहुं लखे रुपया रहतूं आहिनि। अपडेट कयो सखर मां सेपको जूं कार्रवायूं तेज़, 5 खां वधीक माण्हू गिरफ़्तार। हमदर्द सोसाइटी, मिलिट्री रोड, सिंधी सोसाइटी ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई दौरान 5 खां वधीक माण्हू गिरफ़्तार, गैर क़ानूनी कनेक्शन कटिया विया। सोसाइटी सब डिवीज़न जे मुख़्तलिफ़ खातेदारनि ॾांहुं लखे रुपया रहतूं आहिनि।